इमाम अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हिकु शख़्स अची चवण लॻो, या अली, अहिड़ो कहिड़ो वक़्तु आहे जंहिंमें माण्हू दुआ घुरे त उहा दुआ रद न थिए। बसि इहो चवणो हो त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, मूं अल्लाह जे रसूल खां ॿुधो 3 मौक़ा अहिड़ा आहिनि जॾहिं अल्लाह दुआ रद नाहे कंदो। हू पुछण लॻो, या अली, उहे कहिड़ा वक़्तु आहिनि? इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, जॾहिं इंसान जो जिस्म ॾकण लॻे त उन वक़्तु घुरियल दुआ अल्लाह रद नाहे कंदो। ॿीं, जॾहिं दिलि में अल्लाह जो डपु उभरण लॻे त ए शख़्स उन वक़्तु घुरियल दुआ अल्लाह रद नाहे कंदो। टीं, जॾहिं इंसान जूं अखियूं भरिजी अचनि त उन वक़्तु घुरियल दुआ अल्लाह कॾहिं बि रद नाहे कंदो। यादि रखिजे, जॾहिं टिनी हालतुनि में इंसान काइनात जी जेका बि शइ घुरंदो त उहा हिन खे मिलण लॻंदी, चाहे उहा सफ़ा ऐं मरवा जेतिरो सोन ई छो न हुजे।